Assalamualaikum and welcome to the show. जमाली साहब मुल्की सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल थींदी ऐं कल्ह जीअं असां ॾिठोसीं त पाकिस्तान जे टेवीह वज़ीर आज़म पंहिंजो हल्फ़ जेको आहे उहो खणी छॾियो। पर दिलचस्प ॻाल्हि असांखे इहा नज़र आई, तव्हां कल्ह प्रोग्राम में बि इहा ॻाल्हि ब्रेक कई हुई त सदर जे हवाले सां असीं श्योर न आहियूं त कुझु बि थी सघे पियो, ऐं ईअं ई थियो त सदर साहब जी जेको आहे पाकिस्तान जा जेके प्रेसिडेंट आहिनि आरिफ अलवी साहब, उन जी तबियत ख़राबु थी वई ऐं तबियत ख़राबु हुजण जे सबबु हू हल्फ़ बरदारी जी तक़रीब में न अची सघिया ऐं नए वज़ीर आज़म खे जेको हल्फ़ आहे उहो चेयरमैन जेको आहे सादिक संजरानी साहब उन्हनि खणायो। सो इन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थींदी त सदर जेको आहे पंहिंजी प्रेज़ेंस खे छो यकीनी न बणाए सघिया। बहरहाल सबबु त साम्हूं अची चुको आहे, पर जीअं ई ही नओं वज़ीर आज़म आयो आहे, वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब, इन्हनि अचण सां ई वॾियूं ॻाल्हियूं करे छॾियूं आहिनि। सो सुवाल इहो पैदा थिए पियो त छा आवाम जी नयूं ॻाल्हियूं करण सां यकीनन जमाली साहब आवाम जूं उमेदूं बि जेके आहिनि उहे तमामु घणियूं वधी वेंदियूं आहिनि, त छा उहे उन्हनि जी उमेदुनि ते पूरो बीह सघंदा या न, इहो बि हिकु अहम सुवाल आहे। उन्हनि अचण सां ई तमामु अहम ऐलान कया आहिनि त हू मयारी ऐं सस्ती शयूं फ़राहम करणु वञनि पिया मार्केट में। जीअं त रमज़ान बि आहे, हुननि वीट फ्लोर ते यानी कणिक ते सब्सिडीज़ जो बि ऐलान करे छॾियो आहे, 10% पघारूं वधाइण जो बि ऐलान करे छॾियो आहे, पेंशन बि गवर्नमेंट एम्प्लॉइज़ जी वधाइण जो ऐलान करे छॾियो आहे। सो ही तमामु वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं जीअं त असीं IMF वारी डील खे पंहिंजे जेको आहे गौर में रखूं त उन हवाले सां ही ॻाल्हियूं वाक़ई में तमामु तबसरे लाइक़ आहिनि त छा वाक़ई में एतिरो आसान रहंदो, छा हू अंडर प्रेशर त ही ॻाल्हियूं कोन पिया कनि या अंडर प्रेशर आहिनि ही ॻाल्हियूं कंदे। सो इन हवाले सां बि असांखे ॿुधाइजो त ही जेकी नई हुकूमत आहे इनखे कहिड़नि चैलेंजिस जो साम्हूं करणो पवंदो, ही हिननि जेके दावा कया आहिनि इहे दावा आहिनि या वाक़ई में इन्हनि ते पूरो बि लहंदा। ॾिसो, सभ खां पहिरियों त जेको सदर मुमलिकत हलफ़ खणण खां हिकिड़ो बहानो करे वियो ऐं असांखे अंदाज़ो हुयो उन शइ जो बीमारी जो बहानो हुयो। अच्छा, ॾिसो, इहो ज़र्फ़ जी ॻाल्हि हूंदी आहे ऐं PTI जा लीडर एतिरा बेज़र्फ़ आहिनि जो ही पंहिंजे सवा कंहिं ॿिए जो मौक़िफ़ बि ॿुधण जे लाइ तयारु न हूंदा आहिनि ऐं पाण खे मुल्क जो सभ खां वॾो वफ़ादार सम्झंदा आहिनि ऐं ॿियनि सभिनी खे गद्दार सम्झंदा आहिनि, पाण खे सभ खां वॾो दयानतदार ईमानदार सम्झंदा आहिनि, ॿियनि सभिनी खे चोर करप्ट सम्झंदा आहिनि। हाणे तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं इमरान ख़ान 2018 जे इलेक्शन में आयो त इहो ई अयाज़ सादिक उन वक़्त में स्पीकर क़ौमी असैम्बली हुयो ऐं ख़ुशि असुलूबी सां हुन इजलास हलायो। इन्हनि PTI जे मेंबरनि खे हुननि उहा ई अपॉर्चुनिटी ॾिनी जेकी असेंबली लॉ जे मुताबिक़, असेंबली इख़लाक़ियात जे मुताबिक़, पार्लिमानी रूल्स जे मुताबिक़, नज़्म ज़ब्त जे मुताबिक़ हुयूं। इन ई अयाज़ सादिक जेको आहे उन्हनि खां सभु फॉर्मेलिटीज़ पूरियूं करायूं। उन खां पोइ वरी तव्हां ॾिसो त नून लीग जो सदर हुयो ममनून हुसैन, इन ई इमरान ख़ान खां हल्फ़ वरितो। मक़सदु ॾिसो, जेकॾहिं हुकूमत जी स्मूथ ट्रांज़िशन थी रही आहे ऐं आइन जे मुताबिक़ थी रही आहे त उन में बेज़र्फ़ी जो मुज़ाहिरो न करणु घुरिजे। हाणे हिननि खे जेको आहे न, हिननि खे छो जो अञा ताईं इहो हज़म कान पियो थिए त हिननि जे हथां हुकूमत निकिरी चुकी आहे ऐं हाणे ही अपोज़िशन में अची विया आहिनि, छो जो अपोज़िशन हिननि खां बर्दाश्त न आहे, हिननि खे रुॻो हुकूमत ई खपे, इहे कुर्सियूं ई खपनि। ऐं कल्ह जेको तव्हां रवैयो ॾिसो डिप्टी स्पीकर जो, जेके हिकु तरफ़ चवंदा असां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे, मुंहिंजे ज़मीर ते वॾो बोझ आहे, मां इहो नथो हलाए सघां इजलास, पर इजलास मुलतवी करण लाइ हिकदमि जेको आहे सीट ते अची वियो ऐं जेकी हिकिड़ो प्रॉपर कार्रवाई हली रही हुई उनखे डिस्टर्ब करण जे लाइ कमतरफ़ी जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि क़ौम जे साम्हूं। ऐं क़ौम ॾिसे, सुठी ॻाल्हि आहे, असां चवंदा त जेके हिन जूं इहे हथकंडा आहिनि, हरकतूं आहिनि, इन्हनि खे क़ौम ॾिसे। यानी जेकॾहिं फ़ौज न्यूट्रल रही त हिननि जो जेको सोशल मीडिया जो विंग आहे हाणे उहो उन्हनि खे प्रोवोक करे रहियो आहे त हीअ न्यूट्रल छो रहिया, हिन जो मतिलबु त हीअ हिन सां मिलियल आहिनि। यानी हाणे इन ते बि हिननि जा सोशल मीडिया जे एक्टिविटीज़ अची विया आहिनि। हाणे फ़ौज बि गद्दार थी वई मुल्क जी। तव्हां जेकॾहिं सोशल मीडिया जो ट्रेंड जेको ई हलायो ऐं असांजी इतला मुताबिक़ जेके 12 या 18 ॼणा जेके अरेस्ट थिया आहिनि पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि मां, हिकु हिकु छोकिरे जा 400 500 अकाउंट थियल आहे जेके ई जाली इहे वीडियोज़ ठाहींदा आहिनि, सेंसिटाइज़ वीडियोज़ ठाहींदा आहिनि, ग्राफिक्स ठाहींदा आहिनि। उहे हिननि जा पेड ज़ाहिरा एम्प्लॉइज़ हूंदा, उन खां पोइ उनखे बूस्ट कंदा आहिनि सोशल मीडिया ते। गूगल जो जेको तरीक़ेकार आहे, यूट्यूब जो जेको तरीक़ेकार आहे, बूस्टिंग करे ऐं माण्हुनि ताईं उहे फैब्रिकेटेड ख़बरूं, माण्हुनि खे कंहिंखे बि बदनाम करण जूं ख़बरूं बि उहे ठाहींदा हुया, प्लस हसास इदारनि समेत अदलिया जे ख़िलाफ़ बि जेकी इहे मुहिम हलाए रहिया आहिनि। यानी मक़सदु इहो आहे त हीउ पाण खे अकुले कुल, पाण खे ईमानदार तरीन, पाण खे ज़र्फ़ वारो, पाण खे मुल्क जो वफ़ादार, हर शइ PTI वारा पाण खे था सम्झी रहिया आहिनि। यानी PTI में बि इमरान ख़ान
जेकॾहिं इमरान ख़ान जी सीट खसिजी वई त बाक़ी सभु कोई बि न रहे, अच्छा, बाक़ी इमरान इस्तीफ़ा खान ॾेई जो छॾनि। पंहिंजी पार्टी ते मतिलबु एतिरो होल्ड आहे न जो सभिनी खे इस्तीफ़ा ॾियण ते जेको आहे राज़ी करे वरितईं, पूरी काबीना जेको आहे हुनजी इस्तीफ़ा मुस्ताफ़ी थी वई क़ौमी असेंबली मां। ॾिसो अञा त इहा तव्हां वटि फवाद चौधरी जी फैलायल ख़बर आहे त असां इस्तीफ़ा ॾेई छॾियूं न। इस्तीफ़ाउनि जो जमा हिकिड़ो थिया बि प्रोसीजर आहे, इस्तीफ़ाउनि जो हिकिड़ो प्रोसीजर आहे न, उहो हुनजी LIC जी बि ॻाल्हि अचे पई, GDA त मुस्ताफ़ी थियण न पई चाहे। जॾहिं अप्रूव कंदो, छो जो उहो बि अञा ताईं डिप्टी स्पीकर हिननि जो आहे, हुन स्पीकर ते इस्तीफ़ा ॾेई छॾी ऐं डिप्टी स्पीकर बि हिननि जो आहे, इहो अॻु में अप्रूव करे मोकिलींदो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान वटि। त इन जो को प्रोसीजर जॾहिं इहो ईंदो, इहा ख़बर पवंदी त केतिरा ॼणा हिननि जा इस्तीफ़ा ॾियनि था, इहो त उन वक़्तु ख़बर पवंदी न। ॾिसो वॉकआउट करणु हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, इस्तीफ़ा इस्तीफ़े जो ऐलान बि त करे विया न। इस्तीफ़े जो ऐलान शाह महमूद कुरैशी उन्हनि जे बिहाफ ते कयो आहे त मां उहा ई ॻाल्हि थो कयां त जॾहिं राइटिंग में इस्तीफ़ा ईंदा त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी, छो जो जो प्रोसीजर आहे स्पीकर खां पोइ इलेक्शन कमीशन में वेंदो त 1 बाय 1 हू उन MNA खे घुराईंदा आहिनि त हीअ तव्हां पंहिंजी रज़ा ख़ुशी ॾिनो आहे या तव्हां ज़ोर ज़बरदस्ती ॾिनो आहे। GDA जो बि ॻाल्हियूं अचनि पयूं त हू मुस्ताफ़ी न पई थियणु चाहे, कहिड़े हवाले सां इहो थोरो सम्झाइजो। सियासत में इन तरीक़े सां मुस्तफ़ी थियण जो मां सम्झां थो त इन खां वॾी का बेवकूफ़ी न आहे, छो तव्हांखे यादि हूंदो GDA ऐं पीपल्स पार्टी जो इख़्तिलाफ़ बि इन इस्तीफ़ानि जे इशू ते थियो, त जेकी सियासी बसीरत हूंदी आहे, ॾिसो सियासत माण्हू छाजे लाइ कंदो आहे, उन ई लाइ कंदो आहे त हू हल्कनि में वेंदो, इलेक्शन विढ़ंदो, उनखे छा उन ख़बर हूंदी आहे त हू खटंदो या हरंदो, पर हू इलेक्शन विढ़ंदो आहे। कई तव्हांखे कैंडिडेट अहिड़ा मिलंदा जेके हर साल हारींदा आहिनि, पर हर साल कोशिशि कंदा आहिनि, पंहिंजी जदोजहद कंदा आहिनि, अवाम में वञण जी कोशिशि कंदा आहिनि। त इलेक्शन हिकिड़ो प्रोसेस आहे ऐं उन सॼे प्रोसेस जो मक़सदु छा आहे, हुकूमत हासिलु करणु। सही। हाणे जॾहिं हीअ इन प्रोसेस में ऑलरेडी हिकिड़ो स्टेप अॻियां अची चुका आहिनि ऐं जेको हुकूमत हिननि जे हथां उहो बि हाणे 15 महीना रहिजी वई आहे जेकी निकिती आहे, त हिननि जो हाज़मो ख़राबु थी वियो आहे। हिननि खां एक्चुअल छो जो हिननि इहो सोचियो न हो, हीअ त पंहिंजो पाण खे जमहूरी डिक्टेटरशिप जी सूरत में 15 सालनि ताईं पाण खे हिन मुल्क जो वज़ीर आज़म तसवुराती ख़्याल में करे वेठो हुयो ऐं हिन जा जेके ॻाल्हियूं ॾिसो महांगाई जे हवाले सां हाणे नओं जीअं तव्हां चयो था न टाइमिंग जो बि करे छॾियो ऐं वॾा वॾा ऐलान बि कया आहिनि, त ॾिसो जेको अवाम जो वज़ीर आज़म थींदो आहे उनखे इहा ख़बर हूंदी आहे त मूंखे अवाम जी दिलनि ते कीअं जेको आहे राज करिणो आहे। हाणे अचण सां ई जेके हुनजा ऐलान हुया उहे अवामी ऐलान हुया। हाणे इहे इम्प्लीमेंटेशन जे लाइ अॼु सुबुह जो 8 बजे वज़ीर आज़म हाउस पहुची वियो ऐं 10 बजे दुनिया जी कंहिं कंट्री जी जेकॾहिं तव्हां टाइमिंग खणो न त उते इहा 8 बजे टाइमिंग हूंदी आहे, चाहे तव्हां गोरनि जी खणो, चाहे कहिड़ी बि कंट्री जी खणो। हीउ पाकिस्तान अजीब ग़रीब ऐं उहो बि फस्ट टाइम इमरान ख़ान जी हुकूमत में थियो आहे। न त मूंखे यादि आहे रमज़ान में जेको आहे 8 खां टाइमिंग शुरू थींदी हुई ऐं 2 बजे ऑफ थी वेंदी हुई, पर हिननि जी हर शइ उलट हुई न। छो जो तव्हां ॾिसो हिननि जी कंहिं हुकूमत कॾहिं महांगाई ते कंट्रोल करण लाइ तव्हांखे हिननि जूं विजिलेंस जूं कमेटियूं नज़र आयूं सॼे मुल्क में, जेके अचण सां वज़ीर आज़म पहुतो ऐं कल्ह हुन स्पीच कई, हुनजे फौरन बाद वज़ीर आज़म हाउस पहुतो आहे ऐं हुन इहो प्रैक्टिकली ॻाल्हि कई त सूबनि सां गॾिजी करे, जेको सूबनि जो मसइलो आहे, सूबनि सां गॾिजी करे असां माण्हुनि खां ई खाध पीते जूं सस्तियूं शयूं प्रोवाइड कराईंदासीं। हाणे इहो आहे फस्ट स्टेप। त तव्हांखे रमज़ान जे महीने में असां चऊं था महांगाई जूं, छो जो ज़ाहिर आहे काई बि हुकूमत अचे हीअ जल्दी हुन ते कंट्रोल नथी करे सघे जो असां चऊं, पर स्टेप त खयो आहे न। असां चऊं था हो त स्टेप ई कान खणंदा। इमरान ख़ान जूं तव्हां सॼा मीटिंगूं ॾिसो, तर्जुमाननि सां मीटिंग, न हुनजी सुबुह ऐं राति जो 2 टाइम त रुॻो पंहिंजे तर्जुमाननि सां मीटिंग थींदी हुई, जंहिंमें उन्हनि खे हिदायत कई वेंदी त तव्हांखे मुखालफ़नि जे ख़िलाफ़ु गारगन कीअं करिणो आहे, जेको घणो गारगन करण वारो हूंदो उहो मुंहिंजो वधीक वेझो हूंदो, ऐं तव्हांखे कीअं उन्हनि खे हर वक़्तु चोर डाकू दाड़ेल करप्ट अलाए छा छा उन्हनि खे चयो आहे। उन्हनि जा जेके तर्जुमान आहिनि 2 मीटिंगूं तर्जुमान सां थींदियूं, तर्जुमान सां तव्हांजो कमु न हूंदो आहे तर्जुमाननि सां हिन क़िस्म जी मीटिंग करणु। तव्हांखे हिकिड़ो एजेंडा उन्हनि खे ॿुधाइणो हूंदो आहे त हीअ तव्हांजो पैरामीटर आहे, हीअ तव्हांजी पॉलिसी आहे, इन ते हुननि खे ॻाल्हाइणो आहे। बदकिस्मती सां असांजे मुल्क में अनमेच्योर पॉलिटिशियन्स जॾहिं हुकूमत में अची वञनि त पोइ इन क़िस्म जा क़दम थींदा आहिनि ऐं तव्हां ॾिसो हिननि जो सॼो फोकस सोशल मीडिया जी ग़लति ख़बरुनि जे ज़रिए आहे। अच्छा, जेतिरा इहे फेक अकाउंट आहिनि, हाणे FIA सरगर्म थी आहे, मूंखे उमेदु आहे त उहो सिंध में बि इन क़िस्म जा माण्हू आहिनि जेके इन क़िस्म जूं ख़बरूं प्रोपेगेंडास कनि था। अहिड़े तरीक़े सां जेके अदलिया ॾिसो हिन वक़्तु जेको PTI जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए थो उहो उनखे उहो मुल्क जो गद्दार बि करार था ॾियनि, चोर धाड़ेल बि करार था ॾियनि, डाकू बि करार था ॾियनि। उन्हनि जे जेके बि गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए सघनि था तहज़ीब खां हटी करे बि,
उहो इस्तेमालु था करे रहनि, चाहे उहो हिन वक़्तु अदालत जे ख़िलाफ़ु हुजे, चाहे हिन वक़्तु फ़ौज जे ख़िलाफ़ु हुजे, या उन जे जेके बि मुख़ालिफ़ सियासी जमातूं उन्हनि जा लीडर, इनफैक्ट जर्नलिस्ट, असांजी ख़ासि तौर ते ख़वातीन एंकर्स, हू कंहिंखे सां बि रिआयत करण लाइ तयारु न आहिनि, छो जो हुननि खे इहा ख़बर ई कान्हे त ख़लाक़ियत हूंदी छा आहे। हुननि खे हिकिड़े जाहिल ऐं हिकिड़े ॼट पंहिंजे लीडर जी जेको आहे हिदायत आहे त तव्हां जेतिरो गंद करे सघो था सियासत में इन सोशल मीडिया जे ज़रिए उहो गंद फैलायो। अॼुकल्ह उन्हनि जी जेकी मुहिम हले थी उहो गंदगी फैलाइण जी मुहिम थी। अच्छा, जेकी हुननि जी फ्रस्ट्रेशन नज़र अचे पई त छा हू हिन हुकूमत खे रहण ॾींदा, छो त हू त फौरी इलेक्शन्स कराइण जो जेको आहे हुननि पंहिंजी इलेक्शन कैंपेन बि शुरू करे छॾी आहे, बाक़ाइदा नज़र अचे पई जलसनि जी सूरत में। सैटरडे ते हुननि जो जलसो बि थियण वारो आहे, त छा फौरी इलेक्शन्स ईंदा, हिन हुकूमत खे रहण ॾिनो वेंदो या हाणे हू इलेक्शन कैंपेन हुननि जी छा आहे त अमेरिका असांखे हटायो आहे, नैरेटिव तो नहीं कायम कयो आहे, छा इहो ख़तरनाक नैरेटिव आहे? पाकिस्तान असरअंदाज़ नैरेटिव जेतिरा इदारा आहिनि, जेतिरा पॉलिटिशियन आहिनि, उहे गद्दार आहिनि। नैरेटिव इहो आहे न, असां चवंदा तव्हां पंहिंजे पोएं इलेक्शन जे अचो एजेंडा ते मंशूर ते त तव्हांखे 34 रुपया लीटर पेट्रोल करिणो हुयो, तव्हां 170 रुपया हींअर लीटर पेट्रोल करे छॾियो आहे। तव्हां चओ त जेकॾहिं डॉलर महांगो थो थिए त तव्हां सम्झी वञो त मुल्क जो वज़ीर आज़म चोर आहे, त डॉलर 116 खां वठी 190 ताईं पहुतो आहे, जो मतिलबु इमरान ख़ान सभ खां वॾो चोर आहे। पहिरियों केस आयो आहे जेको मामूली चीपनेस जी आहे, त हिकिड़ो हार हिननि खे गिफ्ट थियो, जेको उन्हनि हार जेको आहे ज़ुल्फ़ी बुखारी जे थ्रू लाहौर जे हिकिड़े ज्वेलर खे विकिणे छॾियो 18 करोड़ रुपए जो, ऐं तोशाखाना में 2-3 लख रुपया जमा कराए छॾिया। हाणे इहा मेंटेलिटी आहे, इहा करप्शन जी, यानी कि हिननि जी जेकी मेंटेलिटी असां ॿुधाइण पिया चाहियूं त उहा हिननि जी मेंटेलिटी इहा आहे त नंढी खां नंढी शइ जेकॾहिं गिफ्ट जे तौर ते जेकी सरकार जे उहिदे जे करे उन्हनि खे उहा गिफ्ट मिली आहे, उहो बि सरकार जे ख़ज़ाने में रखण जे बजाए वञी जेको नैरेटिव क्रिएट कयो आहे अवाम में अमेरिका जी गद्दारी वारो, त काई गैर मुल्की साज़िश आहे, त छा इहो ख़तरनाक नैरेटिव न आहे? इन सां को फ़ाइदो नथो पहुची सघे अवाम में? जेकॾहिं शहबाज शरीफ साहब बि जेको आहे इन शइ जी ऑफर ॾिनी आहे त ब्रीफिंग जो उन्हनि चयो आहे, उन में ज़ाहिर आहे ISI बि हूंदी, फ़ौज जा तमामु जेके बि उहिदेदार आला अमलदार आहिनि उहे हूंदा, पॉलिटिशियंस हूंदा, जेके अराकीन यानी कि मेंबर्स आहिनि क़ौमी असैम्बली जा, थी सघे थो हुन में सेनेट जा बि हुजनि। त हाणे इहा ॻाल्हि ऑटोमेटिक एक्सपोज़ थींदी। ॾिसो, तव्हां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त कंहिं बि मुल्क सां दुश्मनी जी इंतिहा ते न वञणु घुरिजे, ऐं असांजो इहो कमु न आहे। पाकिस्तान अॻु में ई हिकिड़ो ॾुतरियल मुल्क आहे, ग़रीब मुल्क आहे। असां सम्झूं था त असांजे वसीलनि खे उन तरीक़े सां इस्तेमालु न कयो वियो आहे जंहिं तरीक़े सां हुकुमराननि खे करणु घुरिजे आहे। असांजे माण्हुनि वटि खाइण पीअण जी फैसिलिटी कान्हे, सिहत जी फैसिलिटी कान्हे, तालीम जी फैसिलिटी कान्हे। असांखे दुनिया जे ॿियनि मुल्कनि सां विढ़ण में कहिड़ो फ़ाइदो रसंदो, असांखे नुक़सानु ई थियणो आहे। त कंहिं बि दुनिया जे मुल्क सां हमेशह डिप्लोमेसी कबी आहे। ख़ारजा जेकी वज़ारत आहे उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हां डिप्लोमेसी जे करे न्यूट्रलिटी पंहिंजी वाज़े कयो दुनिया जे हर मुल्क से, त हुनजे इंटरनल हुनजे मुल्क में थियण वारी कंहिं पॉलिटिक्स सां असांजो वास्तो न आहे। पर तव्हांखे यादि हूंदो त जेको इहो नक़वी साहब ॿुधो आहे अबराज ग्रुप वारो, इन जेको इमरान ख़ान जे चवण ते जेकी इन्वेस्टमेंट कई अमेरिकन जे इलेक्शन में, हाणे त इहे राज़ खुलंदा न, त तव्हां डोनाल्ड ट्रम्प खे खटाइण जे लाइ उन नक़वी जेको आहे कीअं अमेरिका में केतिरा $मिलियन ख़र्च कया, ऐं उहे $मिलियन पाकिस्तान जे कहिड़े चैनल सां विया। हाणे जेको गेम हुयो बिल्कुलु आणींदी, छो न आणींदी? ॾिसो, जेको $400 मिलियन, $400 बिलियन जो हिननि एतिरो वॾो जेको फ्रॉड कयो आहे नक़वी, जंहिंजे बारे में रिहाम बि किताब में लिखियो, पर उन वक़्तु हुनखे कंहिं एतिरो गाह कान विधो। पर इहे ऐं उनखे अमेरिका अॼु खां काफ़ी महीना अॻु में गिरफ़्तार कयो आहे। उहो को पाकिस्तान में न आहे जो उन ते पाकिस्तानी हुकूमत को कूड़ा केस ॻाल्हाईंदी, ऐं उन ते साबित थी वियो आहे त उन अमेरिकन इलेक्शन में इमरान ख़ान जे चवण ते पैसा, उहो इमरान ख़ान जो दोस्त आहे वेझो, उन इमरान ख़ान जे चवण ते डोनाल्ड ट्रम्प जी इलेक्शन में हिसो वरितो, ऐं एज़ प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान इमरान ख़ान पाण अमेरिका वियो आहे डोनाल्ड ट्रम्प जी कैंपेन हलाइण। हाणे हू आर यू, तव्हां कंहिंजे बि मुल्क में, अमेरिका त हिकु सुपर पावर आहे, हिन में को शक न आहे, जेके 5 सुपर पावरनि छा आहिनि उन्हनि मां हिकु आहे। पर कंहिं बि मुल्क जी सियासत में कंहिं बि मुल्क जे वज़ीर आज़म जो इहो कमु न हूंदो आहे त वञी हिसो बणिजे, पार्टी बणिजे।
अच्छा हाणे हिननि जो चवंदा आहिनि हिननि जो विजन ई अहिड़ो हुयो, हिननि जो विजन इन ई छो जो हिननि खे खपनि पिया सभु बदतमीज़ टाइप जा दुनिया जा सुपर पावर हो, पर डोनाल्ड ट्रम्प जो रवैयो ऐं तव्हांखे ख़बर आहे त उहो कहिड़े नाले सां चलो इहा मशहूरु त हूंदो उन हुयो, हुकूमत जी कार्टून जेको जे आहे नाले सां हुनखे कारकर्दगी पाण हुई अमेरिकन जेको त आहे जमाली साहब मशहूरु ही मौजूदा हुकूमत जेको आहे इन्हनि क़िस्म जे डिप्लोमेटिक रिलेशंस खे बहितर करण जी कोशिशि कंदी, छो त हाणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ एक्सपेक्टेड आहे त हू चीन जो दौरो बि करण ते जेको आहे वञनि, त कीअं ही सभु मैनेज कंदी, छो त इकोनॉमिकली बि बहरान में आहे असांजो मुल्क, ऐं जेकॾहिं असीं डिप्लोमेटिक रिलेशंस जे हवाले सां ॻाल्हि कयूं त उन हवाले सां बि काफ़ी उन्हनि खे कमु करण जी ज़रूरत पवंदी, सो ही कीअं सभु मैनेज कंदा? ॾिसो शहबाज शरीफ़ हिकु पुराणो पॉलिटिशियन्स आहे, एक्सपीरियंस त आहे। इल्ज़ामात पंहिंजी जाइ ते जेके बि पीटीआई जा माण्हू लॻाइनि था, पर असां हर इल्ज़ाम लाइ हमेशह इहो चवंदा हू त आहियूं चवनि पिया त हिन वज़ीर आज़म के केसिस बि आहिनि, त ही कहिड़े भले क़िस्म जो वज़ीर आज़म असां आहे? बि चवंदा त जेकॾहिं केसिस आहिनि उहे अदालतनि में प्रूफ थियनि, अदालतनि में अदालत प्रूफ थी डिले पई उन्हनि खे कंदी वञे। सज़ाऊं मिलनि। न मसइलो इहो न आहे, मसइलो जेके तव्हांजा सबूत हूंदा आहिनि उहे फैब्रिकेटेड हूंदा आहिनि। अच्छा, तव्हांजे सबूतनि जो तरफ़ां इंतज़ार पई जेको करे था। प्रोसिक्यूशन जो तव्हांजो हिकिड़ो महकमो हूंदो आहे उहो तव्हांखे बार बार चवंदो आहे त हिन सबूत जी बुनियाद ते केस कान हली सघंदो, पर तव्हां जेके हुकुमरान हूंदो आहे पंहिंजे मुखालिफ़ खे इंतकाम जो निशान बणण लाइ प्रेशर कंदो आहे त न इन ई सबूत खे जेको आहे हल, त पोइ नेचुरल उहो सबूत जॾहिं अदालत में पेश थींदो आहे, अवल त प्रोसिक्यूशन डिले कंदी आहे जेतिरो थी सघंदी आहे, सही आहे। पर जेकॾहिं उहो सबूत पेश बि कयो वञे त उहो बाइज़त वरी थी वेंदा आहिनि। हाणे मसइलो इहो त हिननि ज़ोर ज़बरदस्ती जबर ते इंतकामी कार्रवाइनि में केस ठाहिया आहिनि। हाणे जिन खे तव्हां मुशरफ जे दौर खां वठी नवाज़ शरीफ़ वारनि ते इहो ब्रॉडकास्ट वारो हलियो, ब्रॉडकास्ट जे CEO चई छॾियो त इहो फैब्रिकेटेड हो ऐं असांखे 1 रुपए जी करप्शन न मिली। मां इहो नथो चवां त हिननि करप्शन कई आहे, न कई आहे, कई अथऊं न कई अथऊं उहो पाण ॼाणनि, उन्हनि जा जेके बि केसिस आहिनि, पर जंहिं ते केस ठाहियो, जंहिं ते करप्शन जा एॾा संगीन इल्ज़ाम लॻायो, पोइ उनजी ज़िमेदारी आहे जेको इल्ज़ाम लॻाए थो उन ते साबित करे। इमरान ख़ान पोणा 4 साल में साबित करे आहे न, उन्हनि ते क्राइम आहे, ॾोह आहे, चोर आहे, डाकू आहे, हर क़िस्म जा मुख़्तलिफ़ केसिस ठाहिया, उन्हनि जे सॼे ख़ानदान ते केस ठाहे छॾियईं, पर साबित बि त करे न अदालत में। हाणे मसइलो इहो आहे, हिननि में फ़्रोनियत हुई, हिननि में मगरूर हुआ, हीअ चवंदो आहे बसि हाणे हीअ करे छॾियो, त पोइ हिननि खे इहो उनजा रिपकेशन सम्झ में न अची रहिया त हिनजा छा थींदा अदालतनि में। हाणे शहबाज शरीफ़ हिकिड़ो सीज़न पॉलिटिशियन बहरहाल हिन मुल्क में बणिजी चुको आहे, ऐं हिकिड़ो बेस्ट एडमिनिस्ट्रेटर पंजाब जी हद ताईं हू रहियो आहे बहैसियत चीफ मिनिस्टर सिंध जे पंजाब जे। हाणे उनजा बहरहाल ॾिसो उनजे वज़ीर आज़म जे हल्फ़ खणंदे ई कई मुल्कनि ऐं ख़ासि तौर ते भारत जेको आहे उहो जेको दुश्मन तसवर पियो कयो वञे ऐं सख़्तु असांजा मसइला पिया हलनि, उन्हनि बि मुबारकबाद जा बहरहाल हिकिड़ो जेको फॉर्मेलिटी हूंदो आहे, तरीक़ेकार हूंदो आहे, जेके मुबारकबाद अमेरिका बि बयान ॾिनो त नई लीडरशिप सां तालुकात बहितर रखंदासीं। इमरान ख़ान जे करे जेको असांखे ख़ारजा पॉलिसी में नुक़सानु पहुतो आहे ऐं दुनिया जे कई मुल्कनि सां असांजा रिलेशन ख़राब थी चुका हुआ, असां इहा उमेद ई करे सघूं था त असां इन्हनि सभिनी सां, ऐं मुंहिंजी पंहिंजी राय में त कंहिं बि मुल्क सां असांजी दुश्मनी न हुजणु घुरिजे। असांजी जेकॾहिं को जंग कंहिंसां लॻे त उहो हिकिड़ो ई रीज़न हुजणु घुरिजे, उहो इस्लाम जो रीज़न हुजणु घुरिजे। बाक़ी कंहिं मामले ते असांखे कंहिंसां जंग जेको आहे उहो जाइज़ न कराए ॾिनी वई। इस्लाम में बि आहे त जॾहिं हू तव्हांजे मज़हब जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि, जॾहिं हू तव्हां सां पाण विढ़ण जी कोशिशि कनि, त पोइ तव्हां जवाबी जेको आहे कार्रवाई करे सघो था। त इस्लाम जेको आहे हिकिड़ो पुरअमन असांजो मज़हब आहे जेको इन क़िस्म जा दर्स ॾिए थो त असां कंहिं बि मुल्क जी पॉलिटिक्स में पाकिस्तान जी हुकूमत जो कमु न आहे जो कंहिंजी वञी इंटरफेरेंस। अच्छा, हिन हुकूमत खे टाइम त थोरो न पइजी वेंदो फॉरेन पॉलिसी खे दुरुस्त करण में? टाइम घटि न आहे? ट्रैक ते अची वञण खां पोइ मामला वरी यकीनन जेको धकु इमरान ख़ान जी रिजीम पहुचायो आहे ख़ारजा पॉलिसी जे उमूर में, ऐं न सिर्फ़ु ख़ारजा पॉलिसी जे उमूर में, महांगाई जे उमूर में, बदतमीज़ी जे उमूर में, बदतहज़ीबी जे उमूर में, अख़लाक़ियात जे तोड़ण जे उमूर में, आइन खे टोड़ण जे उमूर में, जेके पार्लिमानी रवायत हूंदियूं आहिनि उन्हनि खे टोड़ण जे हवाले सां जेके हिन वक़्तु रवायत विझी छॾियूं आहिनि, उन्हनि जो जेको मां सम्झां थो त तोड़ उन्हनि खे करण में थोरो वक़्तु लॻंदो हिननि खे। पर ख़ुशकिस्मत इहा आहे जो हिन वक़्तु पाकिस्तान जूं मुख़्तलिफ़ जमातूं हिकु पेज ते आहिनि जेके गॾिजी करे चाहिनि थियूं त उहो रेल जेकी पटड़ी तां लही ऐं रोड ते हलणु शुरू करे छॾियो हो, त उनखे असां वापसि पटड़ी ते तमामु घणा चैलेंजिस आहिनि, छो जो सभ खां वॾो लोकल असां जेकॾहिं इंटरनेशनल पॉलिटिक्स खां हटी करे जेको असांजा तालुकात दुनिया सां ख़राबु थिया आहिनि, जेकॾहिं असां लोकल ॾिसूं त महांगाई बेइंतिहा आहे, माण्हू तमामु घणा परेशान आहिनि, ऐं माण्हू असांजा उन्हनि खे हिननि खे कीअं रिलीफ ॾियणो आहे, सुठो हिननि रिलीफ ॾिनो, 25,000 मिनिमम वेजिस करे छॾी, 10% जेके आहिनि उहे पेंशनरनि जूं ऐं पघारुनि में इज़ाफ़ो करे छॾियो। हाणे ॾिसो न इहा हूंदी आहे अवामी जेके नुमाइंदा हूंदा आहिनि उन्हनि खे इहा ख़बर हूंदी आहे त छा आहे। ॾिसो वज़ीर आज़म इहो ऐलान असेंबली में कयो आहे,
हाणे जेको कागज़ी कार्रवाई में प्रोसीजर हूंदो आहे उहो हिकु ॿ ॾींहं छो जो फाइनेंस डिवीजन वेंदो पहिरियों त Expected time फाइनेंस मतिलबु केतिरो हूंदो डिवीजन समरी ठाहे मोकिलींदी प्राइम मिनिस्टर खे, प्राइम मिनिस्टर अप्रूव कंदो, वरी फाइनेंस डिवीजन वेंदो, वरी नोटिफिकेशन, उहो हिकिड़ो रस्मी उहो आहे। पर 1 अप्रैल सां हुन ऐलान करे चुका आहे, यानी हीउ महीनो जेको हली रहियो आहे इन में 10% वधीक पघार मिलंदी, इन जो पार्लियामेंट जे अंदरि वज़ीर आज़म जो ख़िताबु आहे, को मज़ाक न आहे। त इहा बि अफ़वाह पीटीआई वारा फैलाए रहिया आहिनि त इन ते अमलदार आमद न थींदो, हिननि लॉलीपॉप ॾेई छॾियो। बिल्कुलु, छो त अमलदार आमद त थियणु खपे, जेकॾहिं नथो त वरी असां प्रोग्राम में ॻाल्हि ज़रूरु पहिरीं कंदासीं। तारीख़ ते ख़बर पइजी वेंदी न त अमलदार आमद थियो या न थियो। 1 अप्रैल जो हुन ऐलान कयो आहे, अॼु 10 अप्रैल आहे, त अहिड़े तरीक़े सां जॾहिं अॻिते वेंदा 20 ॾींहंनि खां पोइ ख़बर पइजी वेंदी त हिन जी महीने जी पघार आई या न आई, ऐं 10% वधी या न वधी। पर जे हेॾे ते तनक़ीद उहे कराए था रहिया आहिनि जिन 3 सालनि खां न सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं वधायूं न उन्हनि जी पेंशन वधायूं, यानी इहो शर्म कान थो अचे, उहे ऐलान ई करे छॾनि। हा, हुननि त ऐलान बि करणु गवारा न कयो। ॾिसो, जेकॾहिं को ज़ख़्मी आहे, परेशान आहे, उन ते जेकॾहिं तव्हां थोरी मरहम रखंदव त उन मरहम जो फ़ाइदो उनखे केतिरी देरि खां मिलंदो उहो त उन ज़ख़्मी खे ख़बर हूंदी। पर एटलीस्ट तव्हां पंहिंजो हिकिड़ो फ़र्ज़ु अदा करे उन ज़ख़्मनि जे मरहम त रखंदा न। हे त ज़ख़्मनि ते लूण मुड़कण जो कमु था कनि जेकी हिननि जी रिजीम आहे। हीअ जंहिं तरीक़े जूं हरकतूं कंदा इनशाला तव्हां ॾिसंदव अॻिले हफ़्ते 10 ॾींहंनि में हिन जो नालो निशान ई हिन मीडिया ताईं ईअं गाइब थी वेंदो, सोशल मीडिया तां, जंहिं तरीक़े जलसा त ज़ोरो शोर सां करे रहिया आहिनि, हाणे करण जो वारा आहिनि। ऐं कराची में था कनि, उन्हनि जेकी आवाम उन्हनि खे नज़र आई, काफ़ी उन्हनि जो कॉन्फिडेंस बूस्ट थियो आहे। 3 करोड़ आवाम जो शहर आहे कराची, जेकॾहिं 5000 10,000 माण्हू अची विया त कहिड़ो तूफ़ान अची वियो। बूस्ट त मिलंदो न, सॼे कराची एनकरेजमेंट त मिलंदी न, जहिड़ी सूरत-हाल पैदा थी वई आहे। अच्छा, मज़ेदार ॻाल्हि इहा जेको तव्हां हिन जो जलसो ॾिसो, तव्हांखे लॻी रहियो आहे त के पॉलिटिकल पार्टी जो जलसो हुयो, उहो तव्हांखे लॻी रहियो त उहो को एंटरटेनमेंट जो हिकिड़ो प्रोग्राम हुते को रखियलु हुयो, ऐं नाच गाना उहो जेको हिननि जी रवायत आहे, छो जो हिन पाकिस्तान जी तहज़ीब खे त नाच गाननि ते ई खणी वियो आहे न। त उन में यानी जेको गाना त हर सियासी पार्टी ऐं हर जलसे में हलंदा आहिनि, गाना न हलंदा आहिनि उन्हनि जे में, उन्हनि जा तराना हलंदा आहिनि, उहे उन्हनि जा पार्टी जा गाना ठहियल हूंदा आहिनि। तव्हां हिते त ॾिसो न, डीजेस ईंदा आहिनि, उहे एंटरटेन कराईंदा आहिनि माण्हुनि खे। त उहो तव्हां असांजूं जेके फारिग घर में माण्हू वेठा आहिनि जिन खे हिते छो जो फैसिलिटी, तव्हांजो मतिलबु आहे उन ॾींहुं जेके माण्हू आया फारिग हुया, अचर जो ॾींहुं हुयो, ऐं ॿियो त एंटरटेनमेंट जी फैसिलिटी कराची में कहिड़े तरीक़े सां असांजो सीवीओ हिकु ज़माने में एॾो ख़ूबसूरत हूंदो हो, उनखे तबाह कयल आहे। उहे मूंखे माण्हुनि खे तव्हां एंटरटेनमेंट जूं जॻहियूं त प्रोवाइड कयो न। हाणे आबादी एंटरटेनमेंट जी जॻहियूं त सूबाई हुकूमत जो कमु न हुयो। कराची में तव्हां ॾिसो न, उहो त ख़ैर उन जा कैंटोनमेंट जे अंडर कमांड आहे। असां चऊं था की शहर त आहे न, शहर में हुकूमत बि आहे त कैंटोनमेंट बि आहे त ॿिया इदारा बि आहिनि, वफ़ाक़ी आहिनि, सूबा आहिनि। शहरनि खे एंटरटेनमेंट जूं जॻहियूं प्रोवाइड करायूं, असांजे पार्कनि खे सुठो कनि। त माण्हू असांजा जेके पार्क आहिनि उन्हनि जी तव्हां मेंटेनेंस जी हालत वञी ॾिसो, पार्क्स घटि, बिल्डिंग्स वधीक नज़र अचनि, जेके असांजा ग्राउंड हूंदा अधु पार्क त असांजा खाई आहे, चाइना कटिंग में ऐं मुख़्तलिफ़ लैंड ग्रैबिंग में। ठीकु आहे, हाणे तव्हां माण्हुनि खे फैसिलिटेट कयो न, त माण्हू एंटरटेनमेंट ज़ाहिर 3 करोड़ जी आबादी मां 20 लख 25 लख त माण्हू एंटरटेनमेंट लाइ निकिरंदा न, जेके अफोर्ड करे सघंदा। पर असां वटि इन्हनि शयुनि जो फुक़दान आहे कान। त पोइ इन क़िस्म जा जेके मतिलबु इमरान ख़ान खे जलसनि में को फ़ाइदो पहुचणो न आहे, जेके प्रोग्राम थींदा आहिनि त काफ़ी माण्हू जलसनि में को फ़ाइदो न पहुचंदो इमरान ख़ान खे, सवाल ई आवाम जी कंहिं बि क़िस्म जी सपोर्ट उहो हासिल न करे सघंदो। मां तव्हांखे ॿुधायां त जेकी हुनजी, छो त हिन नैरेटिव हू क़ाइमु करे चुको आहे न, नैरेटिव भले क़ाइमु थिए, को फ़र्क़ु नथो पवे न। नैरेटिव जेको हिन क़ाइमु कयो आहे, तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी ॾिनी वई हुई त पाकिस्तान जो बचो चई रहियो हो त अमरीका जेको आहे उहो हुनखे फांसी ॾियारी आहे। ऐं तव्हांखे यादि आहे त ज़ाहिर आहे उहो इल्ज़ाम फ़ौज ते आयो त फ़ौज जेको आहे अमरीका चवण ते हिनखे फांसी ॾिनी आहे, ऐं अदालतुनि ते बि आयो, ऐं उनखां पोइ साबित थियो त उहो जुडिशल जेको आहे मर्डर हुयो। पर इहो नैरेटिव कॾहिं खां हली रहियो आहे, खोड़ साल थी विया आहिनि। हाणे ॾिसो, जेको नैरेटिव 1979 खां हली रहियो आहे, त हाणे असां 2022 में आहियूं, छा थियो न नैरेटिव? पर इमरान ख़ान यूथ खे पॉलिटिकली एक्टिव करे चुको आहे। यूथ जा हे जेके जाली अकाउंट आहिनि जा सोशल मीडिया ते, ॾिसो जॾहिं खां ई मोबाइल आयो आहे त हिन में हिननि छा कयो आहे, हिकु जेको सोशल मीडिया जा हिननि छोकिरा हायर कयल आहिनि। हाणे जीअं अॼु 8 ॼणा जेकॾहिं पकड़ाया विया आहिनि त हिकु माण्हू जा 500 अकाउंट आहिनि। हाणे हू प्रोपेगेंडा जे लाइ हिननि इहो फोरम हिकिड़ो ठाहियलु आहे सोशल मीडिया जो, ऐं यकीनन हुनजी हिकिड़ी पंहिंजी फॉलोवरशिप आहे, इन खां असांखे इनकार कान्हे त उहो क्रिकेट जे हवाले सां बहरहाल जेको बि क्रिकेटर तव्हां ॾिसो दुनिया में, त पाकिस्तान जे असां ॻाल्हि था कयूं, पर दुनिया में जेके बि क्रिकेटर आहिनि, चाहे इंडिया जी तव्हां मिसाल वठो, ऑस्ट्रेलिया जा वठो, कंहिं ॿिए मुल्क जी वठो, त उतां जा बि क्रिकेटर एतिरा पंहिंजी क़ौम में पॉपुलर आहिनि।
फील्ड आहे हिकिड़ी, माण्हुनि खे क्रिकेट में इंट्रस्ट आहे। ॿी तरफ़ तव्हां अची वञो, छा बॉक्सर जेके आहिनि, छा रेसलर जेके आहिनि, उन्हनि जा फॉलोवर न आहिनि। बिल्कुलु आहिनि। इनफैक्ट जेके गाना ॻाइण वारा आहिनि, जेके फिल्मी एक्टर्स आहिनि, छा उन्हनि जा एतिरा फॉलोवर्स न आहिनि। जेकॾहिं 5.7 मिलियन हिननि जा फॉलोवर्स आहिनि, त 5.7 मिलियन त कुझु बि कान्हे। जेकॾहिं तव्हां जनरल परवेज़ मुशर्रफ ते अचो त उनजा 10 मिलियन खां वधीक फॉलोवर्स हुआ। पोइ जॾहिं हू एयरपोर्ट ते लथो त उहो माण्हू किथे हुयसि, उहो 10 मिलियन। त ही सोशल मीडिया जो वर्कर हिकिड़ी अलॻि ॻाल्हि हूंदी आहे, जेको बसि पंहिंजे मोबाइल ते वेठो आहे। अच्छा, गार-गंद करणु सवलो थी वियो आहे। ॼट आहिनि जिन खे पढ़णु लिखणु बि नथो अचे, उहो फ़ोन खणंदा ऐं वीडियो कॉल करे उन ते गारियूं माण्हुनि खे ॼण शुरू था करे छॾनि। इहो ई आहे न सोशल मीडिया। त हाणे इहो जेको हिननि रवायत विधी आहे, इन जा रिप्लिकेशन हाणे भुगतींदा बि। ॾिसो, जॾहिं तव्हां कंहिं ॿिए खे गार गंद कंदा त ज़ाहिर आहे हिते को बि बर्दाश्त कान कंदो। हाणे पहिरियों तव्हां ताक़त जे ज़ोर ते, रियासती ताक़त जे ज़ोर ते जेतिरो फ़ौज तव्हांखे 3.5-4 साल सपोर्ट कई, ऐं इन खां अॻु में इलेक्शन जे ॾींहंनि जी सपोर्टिंग मिलाए करे 5-6 साल हिनखे मजमूई तौर ते फ़ौज जी सपोर्ट हासिलु थी चुकी। हाणे उन सपोर्ट जे करे हू माण्हुनि ते जेको ज़ुल्म जाती थियणो थी वियो, हाणे उहा सपोर्ट थी वई न्यूट्रल। हे न्यूट्रल में त इहे अफोर्ड ई कान थो करे सघनि न इलेक्शन। हाणे तव्हांखे ख़बर पइजी वेंदी है जेको हिननि हींअर माहौल क्रिएट कयो आहे इलेक्शन में, त अलाए टाइम आहे जेके टेक्निकली त 1.5 साल बाक़ी आहे। बाक़ी हाणे जेकॾहिं में त नामुमकिन आहे, छो जो 7 महीननि जो त इलेक्शन टाइम घुरियो आहे ऑलरेडी। त इलेक्शन जो हिकिड़ो फिक्स जेको टाइम आहे असां वटि, उन में कानूनी ऐं आइनी मूजिबि 15 महीना बाक़ी। मतलब पीटीआई भली मुतालबो कंदी रहे, कोई न ॿुधंदो। मुतालबो 3.5 साल खां ही सभु सॼी अपोजिशन मिली मुतालबो करे रही, त 2018 में धांधली थी जो का इलेक्शन कराए वञे, पोइ कराए छॾिजा। पर ही सूरत हाल मुख़्तलिफ़ न आहे हुनजी सूरत हाल खां। ॾिसो, हिन वक़्तु मुल्क में स्टेबिलिटी जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु मुल्क में मां सम्झां थो त जेतिरो डॉलर अप थी चुको आहे, उनखे डाउन करण जी ज़रूरत आहे। हिन में जेतिरो असांजो अटो, चाहे खंडु ऐं जेके खाइण पीअण जूं शयूं महांगियूं थी चुकियूं आहिनि, उन्हनि जो रेट खे डाउन करण जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु माण्हुनि में थोरो सो हुननि खे एतिरी आथत ॾियणी आहे जो जेको 3.5 साल उन्हनि ते ज़ुल्म जबर थियो आहे, उन में उन्हनि खे थोरी फैसिलिटी मिली सघे। त मां सम्झां थो हिन वक़्तु हुकूमत जी जेको फोकस हूंदो, ॿ जेके इंपॉर्टेंट आहिनि, हिकु जेकी असांजी ख़ारजा पॉलिसी आहे, त उनखे जेको अच्छा, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इन ई हवाले सां जेको आहे मुआशी माहिरनि जो बि हंगामी इजलास कोठाए वरितो, उन्हनि सां डिस्कशन थी। उन हवाले सां मतिलबु लॻे त ईअं पियो त हू हिन ॻाल्हि खे तमामु सीरियस वठनि पिया, हू मुल्क खे इकोनॉमिक क्राइसिस मां कढणु चाहिनि पिया। सो थोरो वफ़ाक़ी काबीना जी उन्हनि जी ॻाल्हि करे पिया वठूं त केरु आख़िर कंहिंखे मिनिस्ट्रीज़ मिलंदियूं। हिन आख़िर टाइम त थोरो ई आहे, 1.5 साल ई रहिजी वियो आहे। सो इहे बि ख़बरूं साम्हूं अचनि पियूं त परॾेही वज़ीर जेको आहे बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। ॾिसो, इहा डिस्कशन ज़रूरु हली रही आहे पीपल्स पार्टी नून लीग जे दरमियान। सुभाणे शहबाज शरीफ़ कराची बि अचे पियो, मज़ार क़ाइद ते हाज़िरी ॾींदो, हुकूमत साज़ी जे लाइ मुलाक़ातूं बि कंदो, छो जो बहरहाल हलीफ़ जमातुनि ते मुश्तमिल ही हुकूमत आहे। पीपल्स पार्टी जो हिकिड़ो सर्कल हो जंहिंजी इहा ख़्वाहिश हुई त बिलावल भुट्टो साहब खे कजे वज़ीर ख़ारजा। छो जो तव्हांखे यादि हूंदो जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जनरल अयूब जी काबीना में आयो त उहो बि वफ़ाक़ी वज़ीर ख़ारजा ई थियो हुयो। त ख़ारजा जी पॉलिटिक्स जो जेको तजुर्बो हूंदो आहे ऐं दुनिया सां जेके रिलेशन्स क़ाइमु करण में हिकिड़ी वॾी अपॉर्चुनिटी मिलंदी आहे, छो जो हीअ त सफ़ा बेवकूफ़ वज़ीर ख़ारजा हुयो जेको, हालांकि इहो ई वज़ीर ख़ारजा पीपल्स पार्टी जे दौर में रहियो ऐं पंहिंजी पार्टी ख़िलाफ़ ई साज़िश करे रहियो। शाह महमूद कुरैशी इन ई करे हिनखे पीपल्स पार्टी मां उन्हनि फ़ारिग़ कयो हुयो ऐं अमेरिका में वञी हिन पेशकश कई त मूंखे जेको आहे वज़ीर आज़म बणायो वञे ऐं यूसुफ रज़ा गिलानी खे हटायो वञे। इन ई ॻाल्हि तां हिनखे हटायो वियो हुयो उन वक़्त में वज़ारत ख़ारजा तां। त हाणे वज़ारत ख़ारजा हिकिड़ी इंपॉर्टेंट मिनिस्ट्री आहे जंहिंजा यकीनन सॼी दुनिया जा जेके मुल्क आहिनि उन सां हिकिड़ा कनेक्शन पैदा। पीपल्स पार्टी में हिकिड़ी सोच इहा ज़रूरु हुई त छो जो पीपल्स पार्टी जो घणो तबिको इहो सम्झी रहियो आहे त बिलावल जी सूरत में उन्हनि खे भुट्टे जहिड़ो जज़्बाती लीडर मिली चुको आहे, विजनरी लीडर मिली चुको आहे, इहो उन्हनि जो ख़्यालु आहे ऐं हू चाहिनि था त इन जी ग्रूमिंग जे लाइ इनखे वज़ारत ख़ारजा जी ॾियारी वञे। मुंहिंजे ख़्याल में मुमकिनात में आहे, ख़बर अची वई आहे त यकीनन इहा मुमकिनात में आहे त हूंदी, छो त हिना रबानी साहिबा जे लाइ बि ॻाल्हि कई पई वञे, पर हाणे त बिलावल भुट्टो जो नालो आहे त यकीनन ॾिसो जेकॾहिं बिलावल थी थो वञे त मां सम्झां थो त हिकिड़ा जेके रिलेशन्स, छो जो सॉफ्ट कार्नर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टेला, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टेला, सॼी दुनिया में हिकिड़ो सॉफ्ट कार्नर मौजूदु आहे। त तव्हांखे जेको बेनिफिट मिलंदो मां सम्झां थो ख़ासि तौर ते वरी इस्लामी मुल्कनि में
त भुट्टो साहब त हिकिड़ी मां सम्झां थो न पाकिस्तान जो हिकिड़ो अहिड़ो लीडर हो जंहिंजो अञा ताईं उन जे मुक़ाबले जो Charm को करिश्माती लीडर ई कान्हे न, त हुन हिकु तरफ़ इस्लामी मुल्कनि खे हिकु गॾु करण जी कोशिशि कई ऐं ॿियो तरफ़ जेके नॉन मुस्लिम मुल्क आहे उन सां बि तव्हां चाहे उहो रशिया हुजे, चाहे उहो चाइना हुजे, चाहे उहो जेके ॿिया मुल्क आहिनि सवाइ अमेरिका जे, जेकॾहिं भुट्टे साहिब जी असां सियासत खे ॾिसूं त सॼी दुनिया जा मुल्क He जेके was a आहिनि उहे good उनखे foreign minister, लाइक no doubt. करे रहिया हुआ। त हाणे ज़ाहिर आहे बिलावल भुट्टो ज़रदारी बि बिलावल ओड़ा में बि परॾेही उहो वज़ीर परॾेही साबित वज़ीर थी थिए सघनि थो था। त उहो हिकिड़ो बहितर परॾेही वज़ीर साबित थी सघे थो। ऐं ज़ाहिर आहे हुनजो हिकु त फैमिली ब्लड जंहिंखे चइजे असां उन में सियासत मौजूदु आहे ऐं ज़ाहिर आहे हुनजी एजुकेशन बि ॿाहिरां थी आहे त उनजो तजुर्बो हुनजी तालीम त इमरान ख़ान जी बि ॿाहिरां हुई। पर हू चवंदा न गॾा गॾा रहंदो आहे। अच्छा, गॾा कॾहिं घोड़ो नथो थी सघे। त हाणे भले तव्हांखे अंग्रेज़ी किताब तव्हां पढ़ी छॾिया हुया सुठा, पर तव्हांखे तमीज़ अॼु बि हुनजी ॻाल्हाइण जी तव्हां लैंग्वेज ॾिसो, ओए हाणे को मुल्क जो वज़ीर आज़म या कोई मुल्क जो जेको आहे हू या अजीब क़िस्म जो माण्हू आहे, मूंखे त अजीब बि लॻंदो आहे त हिन ते जेको आहे असां तनक़ीद बि so कयूं। बहरहाल तव्हां सम्झो था त बिलावल भुट्टो ज़रदारी कैन बी अ गुड फॉरेन मिनिस्टर। मुंहिंजी नज़र में त बिलावल खे थियणु पर घुरिजे। ही हुकूमत साज़ी ते वरी इख़्तिलाफ़ त साम्हूं न अची वेंदा, छो त MQM बि थोरो घणो नाराज़ नज़र अचे पई, छा मामिलो आहे? अच्छा, हमेशह यादि रखो सियासत में जेको आहे न इहे नाराज़गियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। हलीफ़ मतलब वरी जमातूं एक्सपेक्टेड आहिनि, वरी कुझु न कुझु थियण वारो आहे। सियासत में हमेशह जॾहिं वन हैंडेड सिंगल पार्टी न हूंदी आहे ऐं इहा ई इमरान खे सम्झ में न आई त असांखे हलीफ़ जमातुनि खे कीअं गॾु रखिणो, इहो ई मसइलो हा बिल्कुलु, इहो त हिकु पंहिंजे ज़ाहिरी ॻाल्हि हुई। छो जो इहे LIC लाइक गॾु खणी माइंडेड करे त न कान हली हुया न, इहे त हिननि जे मुख़ालिफ़ मंशूर ते मुख़ालिफ़ पार्टी जे सूरत में इलेक्शन विड़ी आया हुआ। ऐं उन वक़्त में जंहिं वक़्तु इमरान ख़ान पॉपुलर हुयो, हाणे हुनखे ख़बर पइजी वेंदी, हे पॉपुलर फ़िलहाल सोशल मीडिया ते 2-3 ॾींहं आहे, इन खां पोइ हिनखे ख़बर पइजी वेंदी केतिरो पॉपुलर आहे। अच्छा, सवाल इहो आहे त हलीफ़ जमातुनि खे गॾु खणी हलण जो बि फ़न हूंदो आहे। हाणे हर जमात जा पंहिंजा मोटिव्स हूंदा आहिनि। जेकॾहिं असां MQM जी ॻाल्हि कयूं त उनजो वधीक स्टेक जेको आहे उहो कराची ऐं हैदराबाद जी हद ताईं उहे फोकसली रहंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इशूज़ में चाहींदा आहिनि त असांजी हर शइ में मशावरत हुजणु घुरिजे। MQM त हाणे ज़ाहिर आहे उनजो जेको बि हिन हुकूमत खे किराइण में MQM जो पंहिंजो हिकिड़ो वॾो रोल आहे। त हाणे मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त सिंध जी गवर्नरशिप बि उन्हनि खे मिलंदी ऐं प्लस जेको आहे अच्छा गवर्नर MQM मां मतलब कोई न कोई थींदो? जी बिल्कुलु थींदो। ऐं उन खां अलावा बि KMC में KDA में जेके शहरी इदारा आहिनि उन्हनि में बि उन्हनि जी मशावरत खे अवलियत ॾिनी वेंदी। अच्छा, अहिड़े तरीक़े सां जेके अच्छा अख्तर मेंगल सां ऐं वसीम अख्तर सां अलॻि अलॻि मुलाक़ात कई हुई वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, जिते थोरो अजीब असांखे हिकु क्लिप बि नज़र आई हुई वसीम अख्तर जी जज़्बाती तौर ते अलाए कंहिंसां ॻाल्हाए रहिया हुया। त मतिलबु नाराज़गी त कान आहे, का डिमांड अचे थी MQM जे? बलूचिस्तान जी आइडेंटिटी आहे त उन्हनि सां ज़ाहिर आहे बलूचिस्तान जे इशूज़ ते ॻाल्हाईंदो। वसीम अख्तर कराची सिंध सां तासुर इहो ॾिनो पियो वञे त कुझु हुकूमत साज़ी ते जेको आहे का गड़बड़ थी असल आहे। में जेॾीं हुनजी हलफ बरदारी उन पार्लियामेंट में हुनजो ज़िक्र न कयो त उन ते ही सियासत में ईअं थींदो आहे त हू थोरो सो ब्लैकमेल करे 4 शयूं एक्स्ट्रा वरितियूं वञनि त इहो हिकिड़ो सियासी हूंदो आहे, हथकंडो जेके असां चइजे इस्तेमालु कबो आहे इहो। ऐं ज़ाहिर आहे कंदा। MQM खे कराची में 3.5 साल खां अॻु में हू परेशान आहे, हुनखे जेको आहे कुझु न मिली सघियो आहे। जेको सोचे रहिया त वफ़ाक़ी हुकूमत में शामिलु थी उन्हनि खे को ड्यू शेयर मिलंदो, पर हितां PTI जा जेके एतिरा माण्हू आहे सभु सणभा उहिदा वज़ीर आज़म उन्हनि खे ॾेई छॾिया ऐं हिननि खे त रुॻो इहा IT जी का मिनिस्ट्री ॾेई छॾींदा जंहिंमें पाण परेशान थी विया। त बहरहाल MQM खे हींअर मां सम्झां थो त सिंध में ऐं ख़ासि तौर ते जेको असांजा शहरी इलाइक़ा आहिनि सिंध जा कराची ऐं हैदराबाद, उनजी सियासत में उनजे इंतिज़ामी मामलनि में MQM खे बहरहाल हिकु हद ताईं रोल ज़रूरु ॾिनो वेंदो, जेको कमिटमेंट आहे उन्हनि जी। ऐं इन खां अलावा जेको वफ़ाक़ी हुकूमत आहे उन में बि इनखे शेयर मिलंदो ऐं सभिनी ज़्यादा जेके जमातूं आहिनि ऐं उन्हनि जो हक़ बि आहे, उन्हनि हेॾी महिनत करे हुकूमत तब्दील कई आहे त उन्हनि जो हक़ आहे त वफ़ाक़ी काबीना में ऐं सूबनि में मतलब MQM खे यकीनन कुझु न कुझु मिलंदो, एक्सपेक्टेड इहो त गवर्नरशिप मिलंदी। JUI आहे KP में गवर्नर जेको आहे उन्हनि खे ॾींदा ऐं पीपल्स पार्टी जे लाइ असां ॿुधो आहे त पंजाब जी गवर्नरशिप शायदि पीपल्स पार्टी खे मिलंदी। त अहिड़े तरीक़े सां पर कुझु ईअं त न आहे त अवाम में बि क़बूल न करे MQM खे कराची में, छो त अहिड़ियूं ख़बरूं साम्हूं अचनि पियूं ऐं चवनि पिया त जीअं इमरान ख़ान पंहिंजो नैरेटिव क्रिएट करे चुको आहे कराची में ख़ासि करे, त मे बी अवाम जेको आहे MQM जो साथ न ॾे या उन्हनि खे क़बूले न। मां तव्हांखे यादि हूंदो पहिरियों में चयो इमरान ख़ान मुंहिंजे ख़्याल में मजमूई तौर ते 20 दफ़ा ऐलान कयो त 10 लख माण्हू अची वञनि, त 10 लख माण्हू न आया। 1 लख माण्हू अची वञे, आख़िर में 10 तां
ठक करे हेठि अची विया त भला 1 लख त माण्हू अची वञो, 1 लख माण्हू न आया, बाक़ी ॾिसो 5 10,000 20,000 25,000 30,000 50,000 कंहिं बि पॉलिटिकल पार्टी लाइ कारकुन जमा करणु को मसइलो न हूंदो आहे। तव्हां अॼु मां चवंदो MKM खे तव्हां फुल इजाज़त ॾियो, कराची में सभ खां वॾा जलसा MKM कंदी। अच्छा, मसइलो इहो आहे त कुझु बाइंडिंग्स आहिनि। तव्हांखे यादि हूंदो त मुशरफ जेके दौर में ज़रदारी साहिब खे मना कयो वियो त पंजाब KP ऐं बलूचिस्तान में तोखे कैंपेन ई न आहे हलाइणी, हुनखे सिंध ताईं महदूद करिणो, सिंध ताईं महदूद करे छॾियो। सही। त इहे हिकिड़ा अलॻि अलॻि वक़्तनि जा अलॻि अलॻि गेम्स हूंदा आहिनि। त हाणे हीउ जेको मां सम्झां थो त मौलाना फज़ल रहमान खां वधीक त पावर स्ट्रीट कंहिं वटि कान्हे न। मौलाना फज़ल रहमान जी बि ॻाल्हि आहे, उन्हनि खे कहिड़ी मिनिस्ट्री मिलंदी? न उनखे त गवर्नरशिप ॾियनि पिया KP जी, ऐं ज़ाहिर आहे सणबा उहिदा बि उनखे मिलंदा फेडरल गवर्नमेंट में, ईअं न आहे। बहरहाल उनजो वॾो रोल आहे पंजाब में बि सूरत हाल Day 1 खां जेकॾहिं सभिनी खां PDM जा सरबरा उहे रहिया, ज़ाहिर लीड कंदा आया, अदा कयो आहे त उहो मौलाना फज़ल रहमान आहे, ऐं स्ट्रीट पावर बि उन ॾेखारे चुको ऐं पंहिंजा वॾा जलसा पावर शो। बहरहाल मौलाना फज़ल रहमान जे पावर शो कंदा लीड त उहे कंदा रहिया PDM खे। सो जमाली साहब थैंक यू सो मच, महिरबानी। बहरहाल नाज़रीन, इहो ॻाल्हि असां सभिनी जे साम्हूं ई आहे त पाकिस्तान में नई हुकूमत जेको आहे उहा अची वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सूरत में वफ़ाक़ी काबीना बि तश्कील थियण जो इम्कान बाक़ाइदा आहे, त हू थोरे टाइम में जेको आहे ऐलान थी वेंदो उनजो बि। सो मुल्क जी फॉरेन पॉलिसी ऐं मईशत जी ॻाल्हि कजे त हिन वक़्तु मुल्क खे हिकु मज़बूत हुकूमत जी ज़रूरत आहे। सो उम्मीदूं जेके आहिनि उहे क़ाइमु आहिनि। नई हुकूमत खां ॾिसूं था त हू उन जेके ऐलान कया आहिनि उन्हनि ते केतिरे हद ताईं इम्प्लीमेंट करे पई। सो इंशाल्लाह मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। अल्लाह हाफ़िज़।